बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाह कमा यंबग़ी जलाली वजहि व अज़ीम सुल्तानिहि वस्सलातु वस्सलामु अला नबीना मुहम्मदिन व आलिहि। जीअं त दोस्तनि ख़बर आई असांजो दर्स जेको आहे दुरूस रमज़ानिया 17 हिसो आहे। 17 हिसो हाणे अचे पहुताऊं ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि ते जेकी ज़कात आहे, इंसान खे ज़कात कीअं ॾिए, केतिरी ॾिए, कीअं आहे। अॼु हीउ जेको दर्स आहे ऐं ॿ दर्स या टे मुख़्तसर थींदा, पोइ इंशा अल्लाह तफ़सील सां वधीक दोस्तनि जो जीअं राय आहे त ईअं कंदासीं। पहिरियां त असांजे ज़कात जो फ़र्ज़ु आहे। ख़बर अथव इस्लाम इंसान जेको मुस्लमान थो थिए उन में 5 शइ इंसान माण्हू मुस्लमान थिए थो। कलमो पढ़े थो, पोइ पहिरियां शहादत अल्ला इलाहा, पोइ इक़ामत सलाह, पोइ उन खां पोइ निमाज़, पोइ आहे हज, ऐं पोइ उन खां पोइ निमाज़ खां पोइ आहे ज़कात, पोइ आहे हज ऐं रोज़ो। 5 शयुनि खां इंसान दाख़िल थिए थो इस्लाम में। हाणे इन खां पोइ जिथे किथे अल्लाह ताला क़ुर में चए थो त निमाज़ खां पोइ ज़कात ऐं जेको ज़कात जो फ़र्ज़ी जेको असां ते थियो आहे इहो मुख़्तसर करे आयतूं तमामु घणियूं आहिनि क़ुर में, हदीसुनि में। असीं मुख़्तसर करे दोस्तनि खे ॿुधाइनि था ऐं जेके बि चाहिनि था उन मोटी ॻोल्हे सघनि था किताबनि में। जीअं अल्लाह ताला सूरत अल-बय्यिना में चए थो वमा अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम वमा उमिरू इल्ला लियअब्दुल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन हुनफ़ा व युक़ीमुस सलात व युतुज़ ज़कात व ज़ालिका दीनुल क़य्यिमा। ते अल्लाह साईं चए थो त वमा उमिरू, अल्लाह चए थो मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे सिर्फ़ु इहो ई हुकुम आहे इल्ला लियअब्दुल्लाह, ख़ालिस मुंहिंजी इबादत कयो, लहुद्दीन ऐं दीन अल्लाह जे लाइ, व युक़ीमुस सलाह उन खां पोइ निमाज़ क़ाइमु कयो ऐं युतुज़ ज़कात ऐं ज़कात ॾियो, ज़ालिका दीनुल क़य्यिमा दीन इहो ई असलियत आहे। इहा सूरत अल-बय्यिना 5 आयत। जीअं ॿी जॻह ते अल्लाह ताला चए थो सूरत मुज़म्मिल अक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात, उहो चए थो वक़रिदुल्लाह क़र्ज़न हसना, अल्लाह चए थो निमाज़ पढ़ो ऐं ज़कात ॾियो ऐं अल्लाह खे कर्ज़ ॾियो। ठीकु आहे, इहो बि काफ़ी घणियूं आयतूं आहिनि। इहो बि वरी अॻिते वरी ॿी जॻह ते चए थो वमा ऊतीतुम मिन रिबन लियरबू फी अमवालिन नास, जेके माण्हू व्याज में कमु था कनि, व्याज में त लियरबू फी अमवालिन नास, चए थो अल्लाह साईं चए थो इन्हनि मां जान छॾायो व्याज मां, फला यरबू इंदल्लाह, अल्लाह वटि इहा जेकी व्याज न हलंदो, इन जो सिस्टम ई न हलंदो। वमा आतीतुम मिन ज़कातिन तुरीदून वजह अल्लाह, उन मां जेके तव्हां ख़ालिस हलाल पैसनि मां तव्हां ज़कात कढंदो त उहे वजह अल्लाह व तुरीदून वजह अल्लाह फ़उलाइका हुमुल मुज़इफ़ून, उहे कम ईंदी तव्हांखे जेके तव्हां ख़ालिस हलाल पैसनि मां ज़कात कढंदो। इहा सूरत रूम 39 आयतूं। ईअं जेके आयतूं जेके अचनि थियूं या हदीसूं तमामु घणियूं आहिनि। असीं इहे 2-3 बसि आंदियूं हदीसूं बि थोरियूं आणियूं था त मौज़ू वॾो न थी वञे। जीअं सही मुस्लिम में आहिनि हदीस, सही मुस्लिम में अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु अन्हु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त बुनियल इस्लाम अला ख़म्स, नबी करीम चए थो इस्लाम 5 शयुनि जो बुनियाद, इस्लाम जो बुनियाद 5 शयुनि ते थियो आहे। अला अन युवहद अल्लाह, पहिरियां त अल्लाह जी वहदानियत थिए, व इक़ाम सलाह ऐं निमाज़ क़ाइमु कयो, व ईता ज़कात ऐं ज़कात ॾिए, व सियाम रमज़ान ऐं रमज़ान जो रोज़ो रखे, वल हज त इहो ऐं वल हज, इहो हज बि 5 शयुनि था। फ़क़ाल रजुल हज व सियाम, हिकिड़े सहाबी चयो हज ऐं रोज़ो या रसूल अल्लाह, क़ाल ला सियाम क़ाल ला सियाम रमज़ान वल हज। ॾिसो न नबी करीम एतिरो यानी अॻिते पहुते, हुन सहाबी सिर्फ़ु हज ऐं रोज़ो यानी हज खे रोज़े खां अॻु में करे ॿुधायो त नबी करीम चयोसि न रोज़ो ऐं पोइ हज। ईअं हुन सहाबी चयो त मूं ईअं नबी करीम खां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो त पहिरियां शहादत अल्ला इल्लल्लाह अन मुहम्मद रसूलुल्लाह, इहा शुरूआत, पोइ निमाज़, पोइ ज़कात, यानी ज़कात जी फ़र्ज़ियत बि तमामु वॾी आहे। ऐं सभिनि मुस्लमान खे ख़बर आहे त हिकिड़ो रुकन आहे इस्लाम जो जेको आहे इंसान जी जेकी ज़कात ॾिए, ऐं ज़कात ॾियणो हिकिड़ो, उन खां सवाइ इंसान इस्लाम मां ख़ारिज थी थो वञे। छो जो केर बि मुस्लमाननि मां चवंदो न ज़कात मां न मञां ई कोन थो त आहे या न आहे, त पोइ उहो मुस्लमान ई कोन थींदो, काफ़िर थी थो वञे, इस्लाम खां ख़ारिज थी थो वञे। यानी इहा सभिनि खे इंशा अल्लाह पक आहे ऐं यकीन आहे त ज़कात फ़र्ज़ु आहे ऐं ज़कात ज़रूरु ॾियणी आहे। त ठीकु आहे, हाणे ज़कात छा आहे मुख़्तसर करे ॿुधायूं था। 4 शइ मेन आहिनि जेके जंहिंमें ज़कात आहिनि, मेन शयूं ॿुधायूं थो जंहिंमें 4 ज़कात आहिनि। उहे कहिड़ियूं आहिनि? पहिरियों अल ख़ारिज मिनल अर्ज़, जीअं उलमा लिखनि था त जेके ज़मीन मां शयूं निकिरनि थियूं, जीअं हबूब थिमार, जीअं फ्रूट आहे या फ्रूट न यानी जेके मेवा थी निकिरे ऐं अन्न थो निकिरे फ्रूट जो, उन में उलमा जो कुझु कौल आहे त फ्रूट ते ज़कात न आहे, पर जेके
मेवात में उनमें खजूर थी वञे, किशमिश थी वञे, अहिड़ियूं शयूं ईंदियूं इंशाअल्लाह तफ़सील सां। पर हीअ शइ मेन शइ जेकी हिकिड़ी आहे त अल हबूब व सिमार जेके फ्रूट जेके मेवात थी निकिरे, मेवात में शामिल थी खजूर, ठीकु आहे, ऐं हबूब जीअं अन्न चांवर दाल इन्हनि शयुनि में इहे थी वञनि, इन्हनि जो इहो इस्लाम में हुकुम आहे त इन जी ज़कात आहे। जीअं अलाह ताला चए थो या अय्युहल्लज़ीन आमनू अंफ़िक़ू मिन तय्यिबाति मा कसबतुम, अलाह साईं चए थो ओ मोमिनो जेको असीं तव्हांखे शयूं ॾिनियूं आहिनि उन्हनि मां तव्हां ज़कात हिते मां कसबतुम यानी जेकी शइ तव्हां कमायो या कढियो त उहो तव्हां मिम्मा अख़रजना लकुम, जेके असीं ज़मीन मां तव्हांखे कढी ॾिनी आहे, त इन मां जेके ज़मीन मां शयूं जेके निकिरनि थियूं उन ते ज़कात थी वई। इहा सूरत अल बक़रा 267, ठीकु आहे। वरी ॿी जॻह ते अलाह साईं चए थो सुब्हानहू व आतू हक़्क़हू यौम हसादिह, अल अनआम 141 में चए थो आतू हक़्क़हू यौम हसादिह, उन ॾींहुं जे ॾींहुं तव्हां अन्न लूणियो या तव्हां जे शयूं तव्हां जंहिं ॾींहुं तव्हां तयारु थी उहा खपायो था उन ॾींहुं तव्हां उन जी ज़कात कढो यौम हसादिह। ऐं इहो आहे ग़रीबनि जो हक़ आहे, इहो माण्हुनि खे ॾियणो आहे ज़रूरी, इन में को बि अॻिते पोइते नाहे करिणो, छो जो इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त इन्हनि शयुनि में जेके ज़मीन मां शयूं निकिरनि थियूं, वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ीमा सक़त अस्समाउ कान अथरियन अल उशुर व फ़ीमा सक़ा बिन्नضح निस्फ़ अल उशुर। इहा रिवायत सही बुख़ारी जी आहे। हाणे इन हदीस में छा था सम्झो, नबी करीम फरमाए थो त जेके आसमान जे पाणी मां शइ थी, पोख थियो, अन्न थियो, कणिक थियो, कमद थियो, छा बि शइ, यानी आसमान जे पाणी मां यानी बारिशूं या डैमुनि मां, इहो जेको आसमान में पाणी आयो उन मां फ़ीह उशुर यानी 100 मां 10 उन जो हिसो आहे ज़कात, उहा फ़ी अल उशुर व फ़ीमा सुक़िय बिन्नضح निस्फ़ अल उशुर। ऐं जेको तव्हां खूहनि मां था कढो, मोटरनि ते, सोलरनि ते या बाल्टियुनि ते, पोइ उन जो अधु यानी 100 मां 10% हू जेको पाणी जीअं वाटरनि जो आहे, शाखुनि जो आहे, दरिया जो आहे या बारिशुनि ते थो थिए, त उहा उन में 100 में 10% उन में ज़कात आहे, जेकी ज़मीन मां शइ तव्हां पोखियो था, ठीकु आहे। पर जे असीं खूहनि मां था कढूं, पैसा ॾेई था कढूं या तकलीफ़ करे था कढूं, बाल्टियुनि ते था कढूं, गॾहनि ते, घोड़नि ते, सोलर ते, मोटर ते, लाइट ते, इन में त ख़र्च थो थिए, पोइ उन में उन्हनि जो अधु यानी 100 में 5। त इहे जेके आहिनि इहा थी पहिरियां जेके ज़मीन मां शइ, ऐं जंहिं शइ में ज़कात न आहे त उहा कीअं थींदी, उन जो कीअं सम्झनि था। इन में बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त जेकी शइ मसइलन का शइ माण्हू भाॼी पोखे थो या पटालू या अन्न, पर उन जो कीअं ख़बर पए त हिन जी मूं ते ज़कात आहे, थोरो आहे या घणो आहे त आहे, पर हाणे उन थोरे घणे जो इहो बि तफ़सील नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाए थो। त नबी करीम हदीस में चए थो त उहा शइ कहिड़ी हद ताईं पहुचंदी, पोइ उन में इन जी ज़कात आहे। त उन में नबी करीम हदीस में फरमाए थो त क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लैस फ़ी हब्बिन वला थमरतिन सदक़तिन हत्ता यबलुग़ 5 अवसुक़, कहिड़ी बि शइ ज़मीन मां निकिरे थी त उहा जे 5 वसक़ अवसक़ जेके वॾियूं बाल्टियूं थींदियूं उन टाइम में, त चए थो उन्हनि खां जे घटि हुजे त पोइ उन में को ज़कात न आहे। हाणे इहा रिवायत सही मुस्लिम जी आहे। हाणे वसक़ जेकी वॾी बाल्टी उन ते असीं कीअं सम्झूं त इहा छा आहे, त हिन उलमा तफ़सील कई आहे त अल वसक़ हिकिड़ी वॾी बाल्टी जंहिंखे वसक़ चवंदा उन टाइम में, त उन मां उहा शइ चए 60 साह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो नंढो थींदो आहे, हिकिड़े साह में 4 बुक अन्न जा थींदा आहिनि। त उन खां पोइ वरी उलमा उन्हनि जी वधीक तफ़सील कई सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साह जो त निसाब 300 साह बिसाह नबी 300 साह नंढा, जंहिंमें हिकिड़े साह में 4 बुक अन्न जा पवनि, त पोइ हिकिड़ो थींदो त उहे उलमा चवंदा त अल वसक़ थींदो जेॾीमहिल 300 साह बिसाह नबी 300 साह थियनि उहे अन्न जा, उन खां जे घटि थियनि हिकिड़ो साह बि त पोइ उन में ज़कात न आहे। पर जे उन खां मथे थियो या 300 खां मथे चढ़ी वियो, भले हिकिड़ो दाणो हुजे त पोइ तोखे ज़कात कढणी पवंदी। इहा आहे हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं हाणे हिन टाइम ते इहो अन्न हुजे या चांवर हुजनि या दाल हुजे, त इन्हनि जो हिन टाइम जो कीअं असीं तफ़सील कयूं, त उलमा इन्हनि जो तफ़सील कयो आहे तमामु घणो। त साह जेको आहे हींअर अॻे त बुक हूंदा, विच बुक सभु वॾा बुक बि न नंढा बि न, हींअर इहो कीअं इहो तौर जे अन्न, छो हींअर तौर थी वई आहे,
त उलमा इन्हनि जो ॾिठो त जे अन्न ते तोड़जे थो, अन्न सुठो अन्न, त उहो थींदो 2040 ग्राम, 2040 ग्राम हिकिड़ो थींदो साह, 2040 ग्राम इहो थींदो वञे। यानी जे वरी बि अञा सवलो करे ॿुधायूं ऐं त 2 सेर ऐं 2 सेर, यानी उन मां 2 सेर ऐं 15 ग्राम खनि थींदा इन जो हिकिड़े जो ज़िनत निसाब बिलबुर जयीद, इहो जे सुठो अन्न हूंदो। 112 किलो, यानी जे असीं हींअर हिसाब था कयूं अन्न जो, यानी इन मां जे सवलो हिसाब करे असीं नंढे खां वठी मथे शुरू था कयूं त यानी जे तो अन्न पोखियो, मिसाल अन्न पोखी, उहो अन्न जे केसि ताईं थिए त पोइ उन खां तोखे ज़कात उन में पवंदी। त उन जो निसाब आहे त अन्न जो, त उहो छा थिए त जे उलमा चवनि था त जे 612 किलो जे थियनि था, 612 किलो जे अन्न थिए थो तो वटि, पोइ अन्न हुजे, चांवर हुजे, दाल हुजे, अहिड़ियूं शयूं सभु उन में अची वेंदियूं। जे 612 किलो जे ज़कात पूरी थिए थी त तोते ज़कात न आहे, जे उन मां वधे थी त पोइ तोते ज़कात आहे। हाणे इंशाअल्लाह इहो सम्झ में अची वियो। असीं अॻ में जेके नबी करीम जे टाइम में औज़ार सामान हूंदा हुआ, उहे वसक़ हूंदा हुआ ऐं ॿियो साह हूंदा हुआ, त इहे शयूं उन टाइम में हूंदियूं, पर इहे शयूं हींअर न आहिनि। हींअर तौर आहे त इन मां सभु तोरे नंढो करे हाणे वॾो हिसाब करे असीं ॿुधायोसीं त अन्न जेको आहे ऐं जेके बि अन्न जहिड़ियूं शयूं आहिनि, यानी इहो सवले हिसाब सां थियो 612 किलो जे ज़कात थी वई, पूरो तुंहिंजो अन्न थिए, या दाल थिए, या चांवर थियनि, त पोइ तोते ज़कात न आहे। इन खां मथे अधु सेर बि थिए थो त पोइ ठीकु आहे, हाणे तोखे ज़कात उन शयुनि जी सभु जी भरणी पवंदी, यानी इन खां मथे हुजे। इन्हनि में जीअं असीं ॿुधायो दोस्तनि खे त जे आसमानी पाणी आहे, बारिश जो पाणी आहे, डेमनि जो पाणी आहे, दरिया जो पाणी आहे, या वाकरनि जो, शाखुनि जो, त पोइ इन में 100 में 10% आहे, तोखे इन में तोखे ज़कात ॾियणी पवंदी। ऐं त जे हूअं यानी मोटरुनि सां या बाल्टियुनि सां माण्हू कढे थो त पोइ 100 में 5%। ऐं हिते उलमा जो सभिनि जो क़ौल आहे त जे फ्रूट आहे, फ्रूटनि में ऐं सब्ज़ीअ में, जीअं छाहीं आहे, इन्हनि शयुनि में ज़कात कान्हे। छो जो सहाबियुनि जी हिकिड़ी रिवायत अचे थी लई त उन हिकिड़े सहाबी चयो, उमर लक़ौल उमर रज़ियल्लाहु अन्हु लैस फ़िल ख़ुदरवाति सदक़ा, जेके सब्ज़ी आहे उन में ज़कात न आहे। हज़रत अली जो बि क़ौल अचे थो हिते, अन अली अन्हु लैस फ़िल तुफ़ाह, हज़रत अली चए थो त सूफ़नि में ऐं सूफ़नि जहिड़ियूं शयूं उन में ज़कात न आहे। त इहे बि माण्हू यादि करे छॾिया। हज़रत अली हज़रत उमर जो क़ौल आहे त फ्रूटनि में, जेके फ्रूट सूफ़ था थियनि या इहे शयूं, इन्हनि में न आहे। ऐं हज़रत अली बि ईअं चयो त इन सब्ज़ीअ में बि, इन में बि कोन्हे। उलमा चवनि था छो जो जेके हदीसूं ऐं दलील अचनि था त उहा उन में अन्न में थी अचे, ऐं अन्न जहिड़ियूं शयूं, यानी उन में चांवर दाख़िल थी विया, दाल थी वई, त बाक़ी जे उलमा सभिनि जो इतिफ़ाक़ आहे इन शइ ते त इहे ई शयूं, खणी सब्ज़ी हुजे, फ्रूट हुजे, इन्हनि में जेॾीमहिल तो लुणंदे सब्ज़ी खे या फ्रूटनि खे, त जे फ्रूटनि मां बि के शयूं नबी करीम चयो त आहे, जीअं खजूर आहे उन्हनि जो, या अंगूर आहे इन्हनि ते, छो जो अंगूर ते बि डायरेक्ट न आहे, उन ते वरी किशमिश ते आहे, के शयूं तफ़सील थी थिए थो। तंहिंजे करे मुस्लमान सिखे त ज़कात छा चइबो आहे, त छो जो इहे शयूं ज़रूरी आहिनि इंसान जी ज़िंदगी में अचनि थियूं। त उलमा चवनि था इहे फ्रूट ऐं सब्ज़ी में डायरेक्ट ज़कात न आहे, पर जे उहे शयूं पोखे थो सदाईं ऐं खपाए थो ऐं पैसा रखी छॾी, जे उन ते साल अची वियो उन पैसनि ते, त उन्हनि पैसनि ते ज़कात उनखे भरणी पवंदी, यानी उन जे नक़द ते। ठीकु आहे, हाणे इहे शयूं, इहे जेके ज़मीन मां शयूं निकितियूं, इंशा अल्लाह दोस्त सम्झी विया हूंदा। ॿियो नमूनो आहे बहीमतुल अनआम, जेके माल आहे, माल जेको आहे, उहे जेके माल में छा आहे, बहीमतुल अनआम, जीअं अलाह ताला असांजे क़ुर में चयो त उन में छा छा शामिलु थिए थो, उठ ऐं ढगियूं, मेहूं, ॿकरियूं, पोइ ड्रिढूं हुजनि, नंढियूं हुजनि, वॾियूं हुजनि, मेहूं हुजनि, नंढियूं ॿकरियूं हुजनि, वॾियूं हुजनि, त
त इन्हनि में बि सभिनि में ज़कात आहे। हाणे इन्हनि जी ज़कात कीअं इंसान खे सम्झ में अचे ऐं कीअं थिए त उन्हनि में इन्हनि मां इनकानत साइमा यानी जे इहा चराव थी करे ॿाहिरि चरे थी, अलाह ताला जे ज़मीन में चरे थी, खाए थी अचे हेॾां होॾां, ऐं इहा वधाइण जे लाइ आहे, ॿकरियूं वधनि जा ॾाचूं वधनि था, मेंहूं वधनि त मां खपाईंदुसि, जा इन्हनि जो खीरु खपाईंदुसि, जा इन्हनि जो नसुलु सुठो आहे, इन्हनि माल जो, ॾाचियुनि जो, घोड़नि जो जा ॿकरियुनि जो नसुलु सुठो आहे त इहे मां खपाईंदुसि, त इहे छो इन्हनि में ज़कात आहे, छो जो इहा इन्हनि में हाणे ज़कात तफ़सील कीअं थिए, जीअं उठ आहिनि ख़म्स जे उठ 5 खां मथे थियनि त पोइ उन में ज़कात आहे, ऐं जेके ढगियूं आहिनि मेंहूं आहिनि त उहे 30 खां मथे हुजनि, ऐं जे ॿकरियूं हुजनि त पोइ उहे 40 खां मथे हुजनि, 40 खां मथे हुजनि त पोइ उन में ज़कात आहे। हाणे इन माल में जेके ॿकरियूं आहिनि, जा उठ आहिनि, जा घोड़ा आहिनि, इहे जेके असीं तातियूं था, इन्हनि में बि उलमाउनि जी तफ़सील आहे। जे इहे ॿाहिरि चरनि थियूं, जीअं असां झंग था चरायूं, जबल था चरायूं, त इन्हनि में इहा जेके ॿाहिरि चरनि थियूं त इन्हनि में ज़कात आहे, इन्हनि में। ऐं इहो बि इहे जे माल चरे थो, कंहिंखे चवंदो यार कुझु चारियां थो ॿाहिरि, कुझु वरी मां हिते अन्न वठी ईंदो आहियां या गाह वठी ईंदो आहियां, त हिते उलमाउनि जी तफ़सील आहे अक्सरो, यानी ॾिसंदो इंसानु त मां हिन माल खे मिसाल 80% ॿाहिरां चराए थो अचां, 20% मां हिते घर थो खारायां, हिन खे पोइ अन्न थो खारायां या का शइ वठी थो ॾियां, त उन में ज़कात आहे। पर जे इंसानु सॼो हिन माल खे घर में ॿधियो वेठो आहे ऐं हिन खे पंहिंजो वठी खाराए थो, त पोइ उन में उलमा चवनि था उन में ज़कात न आहे। जे पंहिंजे फ़ाइदे जे लाइ रखियो अथसि, खीर जे लाइ रखियो अथसि, या पंहिंजे शौक़ जे लाइ ॿकरियूं रखियो अथसि, या सुठे नस्ल वधाइण जे लाइ, उन में ज़कात न आहे। पर जे उहे शयूं रखियूं अथसि त वधनि मां खपायां, त पोइ हा उहा थी वई ॿी शइ में, उहे दाख़िल थिया उरूद तिजारा। हाणे हीअ तिजारती माल आहे, इहे के माण्हू रखे थो न, भाई 40 कना 50 कना ॿकरियुनि जो सुठो नस्ल आहे, वधाइण जे लाइ मूं रखियो आहिनि, त मां सुठो नस्ल मां वधायां, मां खपाईंदुसि कोन, त पोइ उन में ज़कात न आहे। पर जे इहो अथसि नियत मां खपाईंदुसि, त पोइ उन ते ज़कात आहे। यानी इहा इंशाअल्लाह सम्झ में अची वेंदी। जे तूं ॿकरियूं जा माल, जा ॿकरियूं जा मेंहूं जा घोड़ा रखींदो पंहिंजे घर में, पंहिंजे बाग़ में, पंहिंजे ॿनी में, शौक़ जे लाइ, पंहिंजे शौक़ जा घोड़नि चढ़ण जे लाइ, त जे उहे तिजारत जे लाइ न आहिनि, त या तूं अन्न ॿाहिरां कोन थो ॾीं, पंहिंजे ॿनी मां थो ॾीं उन्हनि खे, त पोइ उन ते ज़कात न आहे। पर जे तूं रखिया आहिनि त वधनि मां खपायां, त पोइ तोते ज़कात आहे, पोइ उन में ज़कात तोखे करणी पवंदी, छो जो इहा थी तिजारती शइ, ऐं इहा आहे तोखे हींअर कमाइण जे लाइ तो रखियो आहे, कमाइण जे लाइ रखियो आहे, त तंहिंजे करे हीअ शइ हाणे इहा थिया उरूद तिजारा, तिजारती शयूं, जीअं दुकान में माल पियो आहे, या भांडे में माल पियो आहे, त इन में ज़कात ज़रूरी आहे। हाणे इहा बि ज़कात जो जेको माल जो इन जो तफ़सील अॻिते ईंदो, त उहो कीअं निकिरे, इंसानु इहो बि इन में बि सॼी सोचणो पवंदो, त इहो कीअं कढां, छो जो उरूद तिजारा, तूं भांडे में सा माल रखे छॾियो आहे, कलर वठी रखियो अथई, अन्न वठी रखियो अथई, खंडु वठी रखियो अथई, त मां महांगी थिए त खपाईंदुसि, उहा बि उन जो बि ख़ासि इन जो उरूद तिजारा, इन जी ज़कात बि कीअं निकिरे, इन जो बि इंशाअल्लाह तफ़सील ॿुधाईंदासीं। पर हींअर असीं ॿुधूं था, यानी इहा एसिते असीं ॿुधायूं था, त हीअ जेके हींअर असीं ॿुधायूं आहिनि मुख़्तसर करे, ऐं इंशाअल्लाह हिननि में वधीक इन कम खे थोरो मथे कंदासीं त जल्दी जल्दी थिए। जीअं इन मां हिते असांखे अचे थो 3 नंबर जेको मेन शइ आहे, सोन ऐं चांदी, इहे इन्हनि जी ज़कात आहे। छो जो अलाह ताला चए थो वल्लज़ीन यकनिज़ून अज़्ज़हब वल-फ़िद्दा वला युनफ़िक़ून फ़ी सबीलिल्लाह फ़बश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम। जेको सोन चांदी लिकाए रखनि था, उन जी ज़कात कोन था कढनि, त अलाह साईं चए थो उन्हनि जे लाइ वॾो अज़ाब आहे। यौम युहमा अलैहा फ़ी नार जहन्नम, दोज़ख में उन सोन चांदी खे ॻाढ़ो बाहि में करे उन्हनि जे मथां हिन खे सुम्हारियो वेंदो, फ़तुक्वा बिहा जिबाहुम, ऐं उन्हनि जो मुंहुं साड़िबा उन्हनि सां, व जुनूबहुम, उन्हनि जा पासा, ऐं वज़ुहूरुहुम, ऐं उन्हनि जी पुठी, हादा मा कनस्तुम, ही तव्हां लिकायो सोन चांदी, लिअंफ़ुसिकुम फ़ज़ूक़ू मा कुंतुम तकनिज़ून, हाणे तव्हां इन जो अज़ाब सहो। इहा सूरत तौबा 34 आयत। त इन मां असां सम्झंदासीं त जेको बि सोन आहे या चांदी आहे, त उन में ज़कात आहे। इन में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस अचे थी त क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा मिन साहिबि ज़हब वला फ़िद्दा, कहिड़ो बि मालिक हुजे सोन जो चांदी जो, ला युअद्दी मिनहा हक़्क़ा, जे उन जो हक़ कोन थो ॾिए, इल्ला इज़ा कानत यौमल क़ियामह, जे क़यामत जे ॾींहुं आयो, सुफ़िहत लहू सफ़ाया, उहा जीअं टीन थींदो आहे या हंधु थींदो आहे, उन ईअं थियो बाहि जे ठही वेंदी,
सुफ़िहत मिन नार फ़उहमी अलैहा, पोइ उन जे मथां उनखे सुम्हारींदा त हीअ तुंहिंजो सोन ऐं चांदी, अलैहा फ़ी नार जहन्नम, दोज़ख में बि उन जे मथां सुम्हारींदसि, बिहा जनबहु व जबीनहु व ज़हरहु, ऐं मुंहुं साड़ींदसि ऐं पुठी साड़ींदसि, कुल्लमा बरदत उईदत, जे ठरी विया उहो लोह त वरी उनखे अलाह साईं गरम करे ऐं उनखे वरी साड़ींदो। इहो सॼो हिसाब खां अॻु में, इहो कहिड़े ॾींहं में जॾहिं बीठा हूंदा अञा हिसाब खां अॻु में। नबी करीम फरमाए थो लहू फ़ी यौमिन कान मिक़दारु 50 अल्फ़ सना, उहो जेको हिकिड़ो ॾींहुं 50,000 साल हूंदो, ऐं उन्हनि ॾींहंनि ताईं इहो पियो टच कंदो जेसिताईं हिसाब थिए, हत्ता युक़दा बैनल इबाद, इहो सही मुस्लिम जी रिवायत आहे त जेसिताईं क़यामत जो हिसाब शुरू थिए तेसिताईं अलाह साईं इनखे इहो पियो टचकाईंदो जेके ज़कात न ॾींदा हुआ। त इन जो इंसान जो ॾिसे त ज़कात जेकी आहे ज़रूरी आहे, इहा ज़रूरी आहे। मा मिन साहिबि कंज़िन ला युअद्दी ज़कातो, कंहिं वटि बि सोन रखियल आहे या चांदी रखियल आहे त उन जो जे ज़कात कोन थो कढे त उन जे लाइ इहो अज़ाब आहे। त इहा हिकिड़ी वॾी ॾुखी शइ आहे, इंसान संभाल करे इन मां इहे जे थियनि था त जे पैसा हुजनि या सोन हुजे या उन जा हार ठहियलु हुजनि, उहे उन्हनि में बि वॾो यानी हिकिड़ो तफ़सील आहे। जे हार या मुंडियूं आहिनि मायुनि जे लाइ या वाला आहिनि, इहा जे पातल हुजनि त उन्हनि जो मसइलो वॾो ख़िलाफ़ु आहे सहाबियुनि खां वठी त जेके इंसान पाए थो, घरवारी जी पाए थी, ॿार छोकिरियूं पाइनि थियूं सोन, त उहे जे पाइनि था या रखे वेठा आहिनि घर कंहिंखे ॾींदा आहिनि ओधर, अॻे ॾींदा माण्हू बि शादी ते वञूं था पाए वञो, त उहो जे ओधर ते ॾियनि था ऐं जे पाइनि था त उन जो उलमा ऐं सहाबियुनि जो वॾो ख़िलाफ़ु आहे। उहो तफ़सील सां आणींदासीं त उन ते ज़कात आहे या न, छो जो घणनि जो ईअं 80-90% सहाबी ऐं ताबिई ऐं उलमा जो क़ौल आहे त जेको सोन पातल आहे या चांदी पातल आहे या रखियल आहे कंहिंखे उधारो ॾियण जे लाइ उन में ज़कात न आहे। ऐं इन्हनि वटि वॾा दलील आहिनि। ऐं ॿिया जेके सहाबी आहिनि 4-5 सहाबी आहे ऐं अॼोकल्ह बि जेके हींअर ताईं बि आलिम आहिनि ऐं ख़ासतन जेको मज़हब इमाम अबू हनीफ़ा, उहे चवनि था न उन जो बि ज़कात, उन जी बि ज़कात कढणी आहे, उन्हनि जो बि राय आहे, उन्हनि खे बि दलील आहिनि। पर इंशा अल्लाह इहे तफ़सील सां मसइलो ॿुधाईंदासीं त ज़कात इन्हनि जी कीअं थींदी, इन्हनि जी कीअं माण्हू कढे। छो जो हदीस में अचे थो अम्र बिन आस रज़ियल्लाहु अन्हु इम्रअतन अतत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छो जो उन्हनि जो बि दलील इहो आहे त हिकिड़ी औरत आई, उन सां गॾु नंढड़ी छोकिरी, उनखे को वालो पातल हो हथ में, या हथ में जीअं चूड़ी वॾी थींदी आहे ईअं वॾी थुली हुजे, त उनखे पोइ वकान फ़ी यदिही मस्कतान गलीज़तान मिन अज़्ज़हब, थुल्हो यानी चूड़ो थींदो आहे हथ में हुन नंढड़ी छोकिरी जे में। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त क़ाल लहा नबी सां अतअतीन ज़कात, हिन जो तूं ज़कात ॾीं थी? क़ालत ला, मां कोन ॾींदी आहियां या रसूलल्लाह। क़ाल अयसुरुकी अन यसुवरक अल्लाहुम बिहिमा यौमल क़ियामत सुवारिम मिन नार, तो ख़ुशि थींदी आहे इन शइ ते जे इहे ॿ जेके चूड़ा आहिनि या हिकिड़ो चूड़ो आहे इहो ॻाढ़ा बाहि सां थी पातल हुजनि तोखे, त हुन औरत जल्दी हुन छोकिरी जा इहे वाला लाहे ऐं नबी करीम जे अॻियां उछलाया ऐं क़ालत हुमा लिल्लाहि व रसूल, अल्लाह रसूल जे लाइ न इहे, ऐं मूंखे खपनि कोन था। इहा रिवायत अबू दाऊद तिरमिज़ी ऐं फी बुलूग़ुल मराम इस्नादुहु क़वी, इन सनद इन जो बि सही आहे। त हदीस ईअं बि अचे थी ॿीं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर आयो त उम्मुल मोमिन आयशा खे हिकु नंढड़ी हल्कड़ी चूड़ी हुजे, त नबी करीम चएसि हीअ छा आहे? फ़ता ख़तान, यानी हल्कड़ी हुजे शइ। त नबी करीम खे उम्मुल मोमिन आयशा चयो फ़क़ाल मा हादा, फ़क़ालत सनअतुहुमा अतज़य्यनु लक या रसूलल्लाह, मूं ठाराई आहे या रसूलल्लाह त मां सींगार कयां तुंहिंजे लाइ। क़ाल अतुअद्दीन ज़कात, पुछईंसि आयशा तूं हिन जी ज़कात कढी थी? चईं त न। क़ाल माशा अल्लाह हुआ हस्बुकी मिन अन्नार, इहा दोज़ख जा थी वेंदा ऐं बाहि जा थी वेंदा। इहा रिवायत अबू दाऊद जी आहे। इहे हदीसूं घणियूं आहिनि। इहे राय थो तव्हांखे ॿुधाए थो जेके चवनि था त उन में ज़कात आहे, पर जेके चवनि था त ज़कात इन शइ में न आहे, उन्हनि जा बि दलील तमामु घणा आहिनि ऐं पका आहिनि। तंहिंजे करे इंसान इन में अॻिते इंशा अल्लाह तफ़सील करे ॿुधाईंदासीं त ज़कात कहिड़ी में आहिनि कंहिं में न आहे। ऐं असांखे मेन शइ इहा आहे त सोन जो ऐं चांदीअ जो ज़कात कीअं माण्हू कढे। जो उलमा लिखनि था त जेको सोन आहे हत यबलुगु निसाब हुआ 20 दीनार, अॻे ज़माने में तौर खां वधीक दीनार हूंदा, जीअं सिका हूंदा आहिनि लोह जा, त दीनार ऐं दिरहम हूंदा। दीनार हूंदा सोन जा, दिरहम हूंदा चांदी जा। त जे दीनार जा
20 दीनार जेतिरो सोन जे वज़न उन जेतिरो थींदो हो त पोइ उन में ज़कात हूंदी हुई। छो जो नबी करीम जो हदीस आहे लैस अलैका शैउन हत्ता यकून लक 20 दीनारन, रिवायत अबू दाऊद जी आहे त 20 दीनार 20 दीनार तो वटि सोन जे तरह थींदो। उहे दीनार उन टाइम में सोन जा ठहंदा, दिरहम ठाहींदा हुआ चांदी जा, त जे उन जेतिरो 20 खां मथे थियो त पोइ उन ते ज़कात आहे। दीनार इस्लामी जेको अॻे ज़माने में हूंदो हो उन जो वज़न कीअं ख़बर पए त कीअं हो, त उहो कंदा कीअं तोड़ींदा। हींअर अॼोके टाइम में उहो हिकिड़ो दीनार में 72 या 75 अन्न जा दाणा छिलियल न ऐं उन्हनि जा पासा कटियल उहे तोड़ींदा हुआ, पोइ हिकिड़ो दीनार थींदो। यानी अॼोके जे हिसाब सां असीं कयूं था त 4 ग्राम 4 ग्राम ऐं रुबु, यानी 15 हिसो 4 ग्राम ऐं रुबु ऐं 3 हिसो 15 न 4 ग्राम पूरा हुजनि ऐं उन ऐं रुबु ऐं हिकिड़ो 3 हिसो उन जो, यानी 4 ग्राम ऐं 3 हिसो जे हिकिड़ो दीनार जी इहो थियो थिए सोन जो। इहो दीनार जेको आहे इहो थियो वज़न। मां असांखे कीअं ख़बर पए त सोन केतिरो मूं वटि हुजे त पोइ मां उन जो यानी मां कढां त हाणे उलमान जो इतिफ़ाक़ आहे त जे 85 ग्रामनि 85 ग्राम तो वटि थिए त मां युआदिल 11 जिन्हनि सऊदी पैसनि सां उहो सम्झ में तव्हांखे न ईंदी। बसि तव्हां 85 ग्राम जे तव्हां वटि सोन थी वञे, 85 ग्राम जे सोन थी वञे त पोइ उन खे साल रखंदे घर पोइ तोखे इन में तोखे ज़कात ॾियणी पवंदी। ऐं चांदीअ जो कीअं ख़बर पए, चांदीअ जो उन जो वरी हिसाब ॿियो आहे त उहो बि ज़रूरु तो वटि पियो हुजे, चांदी जा हार हुजनि या सिरूं हुजनि, तूं रखे छॾी घर में या पातल शयुनि जो हुजे, इहो पातल ऐं न पातल जो इंशाअल्लाह अॻिते तफ़सील कंदासीं। त हीअ असीं आम ॿुधायूं था त उन जो कीअं ख़बर पए त निसाब 5 औक़िया हिकिड़ो अॻे ज़माने में जीअं तव्हां पहिरां ख़बर हूंदो त पथर रखंदा हुआ या कीअं उन्हनि ते तोरींदा हुआ त अवाक़ी उहो औक़िया थींदा आहिनि, उन टाइम में तोराई हूंदी। त हाणे औक़िया असीं कीअं सम्झूं त उन में नबी करीम चए थो त लैस फ़ीमा दून 5 अवाक़ी सदक़ा, नबी करीम चए थो जे 5 अवाक़ी खां घटि न आहे इन में चांदी में त पोइ उन में ज़कात न आहे। हाणे इहा औक़ी इहो असीं कीअं सम्झूं त अवाक़ी छा आहे। अॼोकल्ह जेके उलमा उन्हनि इहो सभु तौर ॿोर करे सवलाई करे छॾियूं त औक़िया हिकिड़ी जेकी आहे 40 दिरहमनि इस्लामी, यानी 40 दिरहम थियनि हिकिड़ी औक़िया में थींदो। त हाणे 40 दिरहम हिकिड़े थींदो। हाणे उन खां पोइ फ़यकून निसाब 100 दिरहम इस्लामी, जे 200 दिरहम तो वटि चांदी जो आहे त पोइ तो ते ज़कात आहे उन्हनि खां मथे दिरहम। ऐं हिकिड़ो दिरहम छा आहे 7 आशार मिथक़ाल, यानी 17 हिसा जे थियनि, यानी उन जो 16 हिसाब करे ॿुधाई, यानी चांदी केतिरी तो वटि हुजे त पोइ तोखे ज़कात कढणी पवंदी। हीअ उन जो आहे 590 ग्रामनि 590 ग्राम हुजे 500 यानी चांदीअ जो 16 हिसाब करे जे वरी बि तव्हांखे असां छो जो उहो हिते ग्रामनि में वञी पइजी वियो, पर हिते जो उलमा जेको उन्हनि जी तौर करे 16 चए थो 95 ग्रामनि 85 ग्राम जे तो वटि इन चांदी जो थिए थो त पोइ तो ते इंशाअल्लाह पोइ तो ते इन ते ज़कात पवंदी। हा इहा थी चांदी में इहो हिसाब थींदो जे तोखे 95 ग्राम हुजे तो वटि त पोइ उन खां मथे तोखे ज़कात आहे तोखे भणी, इन खां घटि इन में ज़कात कान्हे। ऐं इहो बि जे रखियल सोन हुजे या पातल इन जो इंशाअल्लाह तफ़सील ॿुधाईंदासीं। इहो थियो सोन ऐं चांदी। हाणे आयासीं पैसनि ते, जे तो वटि पैसा पिया आहिनि घर में, पोइ उन्हनि पैसनि जो कीअं ज़कात कढे माण्हू, त सोन जो बि हिसाब थी वियो, चांदी जो बि हिसाब थी वियो। हाणे बाक़ी पैसा जेके आहिनि ऐं पैसा उन्हनि जो बि ज़रूरी निसाब हुजे। पैसा तो वटि पिया आहिनि, हिकिड़ा पैसा तूं रखी थो वरी 2 महीननि खां पोइ 3 खां खपाए थो छॾी वरी ॿिया रखी थो, त इन्हनि में ज़कात न थींदी। पोइ थोरा हुजनि या घणा हुजनि, ज़कात उन्हनि पैसनि में थींदी आहे जेके पैसा पिया हूंदा आहिनि सॼो साल पिया हुजनि। उलमा जो इन्हनि में बि तफ़सील आहे कीअं त के पैसा मूं वटि कोन्हनि एतिरा, पर मुंहिंजा पैसा माण्हुनि ॾे आहिनि,
के दुकानदार आहिनि माण्हुनि ॾे पैसा आहिनि ऐं के ओधर वठी आहिनि पर ॾियण वारा आहिनि माण्हू उहे उन्हनि जो इहो हिसाबु माण्हू ज़रूरु करे उन्हनि पैसनि जो ॾियण वारा हुजनि। जेके ॾिसी थो त हीउ ग़रीब आहे न ॾेई सघंदो त उन जो ज़कात उन में बि तफ़सील आहे त जेके तोखे जो हिकिड़े माण्हू खे तो पैसा ॾिना आहिनि पर उहो ॾींदो पूरे टाइम ते त तोखे ज़कात कढणी पवंदी खणी उन वटि पैसा हुजनि। पर हिकिड़े माण्हू खे तोखे पैसो ॾिना आहिनि माण्हू पर उहो ॾियण जहिड़ो न आहे त पोइ उलमा चवनि था त जॾहिं उनखे मिलनि छो जो आसिरो घटि आहे मिलण जो जॾहिं मिलनि त पोइ उहे 2 सालनि जा या 3 साल खां जेतिरी बि थियो पोइ ज़कात उनखे कढणी पए छो जो थी सघे न मिलनि। पर इन्हनि में इहो बि एहतियात करिणो खपे जेके तुंहिंजो कर्ज़ु माण्हुनि ॾे आहे ऐं आसिरो आहे यानी उन्हनि में त इहे ॾींदा अॼु जा सुभाणे त पोइ तोखे उन्हनि जी ज़कात कढणी पवंदी। पर इन खे चवंदा आहिनि मली शरीयत में त मली आहे ॾियण वारा आहिनि त उन जी ज़कात तो ते फ़र्ज़ु आहे हर साल खणी 10 साल उन्हनि वटि पिया हुजनि। पर जंहिंखे तुंहिंजा पैसा आहिनि पर तोखे आसिरो घटि आहे त पोइ उन्हनि जो उलमा चवंदा न कढे छो जो थी सघे न ॾिए त उनजी ज़कात हिनखे नुक़सानु न पए। पर जॾहिं मिले थो त पोइ उहे 2 सालनि जो 3 सालनि जो उन जो ज़कात उलमा के चवनि था त हिकिड़े साल जो काफ़ी आहे कढी सघे थो के चवनि था न सभिनी सालनि जा जेके 2 साल या 3 साल उन्हनि जो कढी छॾे जॾहिं हुनखे मिले। त इन में बि उलमा जो इख़्तिलाफ़ आहे। हाणे इन्हनि खां सवाइ ॿियो बि आहे त सोन चांदी जो इहा हिकिड़ो शयूं उन्हनि में ज़कात अची वई। सोन चांदी खां अॼुकल्ह ॿियूं बि शयूं अहिड़ियूं आहिनि जेके उन सोन चांदी खां बि महांगियूं आहिनि उलमा चवनि था त उन्हनि में ज़कात न आहे उन्हनि में ज़कात न आहे छो जो उन्हनि में दलील न आहे त ज़कात आहे सिर्फ़ु हिकिड़े हालत में उन्हनि ते ज़कात थींदी जे उहा शइ तो वठी रखी आहे ऐं उहा खपाइण जे लाइ रखी अथई त पोइ उहा थींदी दाख़िल ज़कात उरूद तिजारती उहा थी वेंदी। चोथों असीं हिसो इंशाअल्लाह इन में मुख़्तसर करे ॿुधायूं था त ॿियूं शयुनि में कहिड़ियुनि में ज़कात थींदी त उलमा लिखनि था चौथी शइ आहे या उरूद तिजारती शयूं उहे उन्हनि में ज़कात आहे ज़रूरी जेकी शइ बि तो रखी आहे उन जे कमाइण मां पोइ उन में कहिड़ियूं शयूं ज़मीनूं थी वियूं ॿनियूं थी वियूं जानवर थी विया खाधो पीतो थी वियो उन्हनि में खाधो पीतो थी वियो खाइण पीअण थी वियो शराब थी वियो यानी पीअण बोतलूं इहे शयूं गाॾियूं थी वियूं ऐं उन्हनि जहिड़ियूं कहिड़ियूं बि शयूं जेके बि सिन्फ़ मुख़्तलिफ़ हुजनि खणी पर उहे हर शयूं जे तुंहिंजे भांडे में पयूं आहिनि बोतलूं आहिनि पाणी आहे जा इहे शयूं जेके बि तो रखियूं आहिनि वठी 10 रुपए वधी अथई तूं ॿारहें खपाई थो त इहे सभु शयूं उरूद तिजारा यानी हर शइ खपाइण जे लाइ मूं वरिती आहे त मां हिन मां वठी मां खपाईंदुसि जीअं असीं बिज़नेस चवंदा आहियूं उन शइ खे त इहा इन में सभिनि में तो ते ज़कात आहे ऐं हर साल उन जी सॼी क़ीमत ईअं न त जंहिं क़ीमत जेकी शइ क़ीमत तो वरिती आहे 10 रुपए तो 10 जो हिसाबु करे न तूं खपाइण जो हिसाबु करे त उहो उलमा जो इन में बि क़ौल आहे त क़ीमत बक़दर समनिहा लदी इश्तराहो बि अम अक़ल अब अक्सर इन में उलमा जो के चवनि था त जेकी शइ असीं वरिती आहे उन जेतिरी हिसाबु कयूं जा खपाइण जहिड़ियूं त उलमा के चवनि था न जेके खपायो था उन जी क़ीमत लॻायो त बहितर आहे छो जो ज़कात हिकिड़ी इंसान जी माल में बरकत पवंदी आहे ऐं खुटाईंदी कान्हे ऐं जेतिरी शइ में तव्हां वरिती आहे उन में न कयो ऐं के चवनि था न हक़ु त उहो आहे जंहिं शइ में असीं 10 रुपए वरिती आहे त 10 जो हिसाबु कयूं हू चवनि था त न जे तव्हां 12 खपाईंदो त तव्हांखे 12 थींदा त उन जो कयो बहरहाल ॿिन्हिनि मां केर बि इंसानु वठंदो त उन मां इंशाअल्लाह हरज मां निकिरी वेंदो त ऐं उन शइ मां बचा थी वेंदो त इंशाअल्लाह इन खे करिणो पवंदो ऐं उहो हर साल भांडे में हिसाबु करे त छा शयूं नंढियूं वॾियूं छा पयूं उहो सभिनि जो हिसाबु करे ॻणे हर साल उनखे उन शइ जो कढणो पवंदो ऐं इन में हिकिड़ी शइ जी एहतियात करे त उन में जेके भांडे में पंहिंजे खाधे पीते जे लाइ अनो रखियो अथसि या खाधो रखियो अथसि उन में ज़कात न आहे। ऐं उरूद तिजारा में हौल कोन्हे रखिणो यानी हिकिड़ो पैसो तो घर में रखी थो साल त पोइ तोखे ज़कात भरणी थी पए सोन चांदी आहे तोखे उन जी ज़कात ॾियणी थी पए। उरूद तिजारा इन में इहो फ़र्क़ु आहे त इहो ज़रूरु साल न आहे तूं 2 महीननि खां अॻु में तो सामान वरितो हींअर तूं ज़कात जो तुंहिंजो महीनो अची वियो त तोखे उन में कढणो पवंदो खणी उन्हनि में जानवर हुजनि गाॾियूं हुजनि लटा हुजनि उन में जेके बि शयूं आहिनि त मुस्लिम जेको बि आहे उनखे इहो
उन ते उन ज़कात कढणी पवंदी। ऐं इन में हिकिड़ी ॿी बि शइ ॿुधायूं त मिसाल हिकिड़ो कहिड़ी शइ में ज़कात न आहे। जीअं हिकिड़ी मां बिल्डिंग ठाही आहे, उन में माण्हू किराए ते विहारियां थो त उन बिल्डिंग जो ज़कात मूं ते कान्हे बिल्डिंग जी, पर जेके उन मां पैसा मिलनि था उहे जे पैसा मूं वटि पिया आहिनि, साल थियो आहे, त पोइ उन ते ज़कात आहे। या गाॾियूं मां वरितियूं आहिनि त मां ॾिनियूं आहिनि कंहिं ड्राइवरनि खे, कमायो रोज़ी कयो, असांखे बि ॾियो, त उन गाॾियुनि ते ज़कात न आहे। छो उन मां जेके पैसा ठहंदा उन्हनि ते ज़कात इंसान ते पवंदी। जेके उहे पैसा बि अचे रखे ई थो साल खनि, त पोइ त उन्हनि ते हाल हलियाल हौल हिकिड़ो साल शर्त पूरी थी वई, उनजी निसाब उन पूरो थियो त पोइ उन ते ज़कात आहे। इन में इंसानु ॾिसणो केतिरो तफ़सील आहे। असां ही मुख़्तसर करे सफ़ा ॿुधायो, इनशा ॿिए दर्स में बि थोरो तफ़सील ॿुधाईंदासीं त अॻिते ज़कात कंहिंखे ॾियणी आहे, उहा बि इनशा कंदासीं। पर ज़कात इंसानु ज़रूरु कढे, छो जो हदीसूं जेके अचनि थियूं उन में तमामु वॾी अलाह जे तरफ़ां अज़ाब आहे, जेको इंसानु 50,000 साल अज़ाब उस जे हेठां बीहंदो ऐं उन टाइम में इनखे पिया टचकाईंदा, सोन ऐं चांदी जो बाह ॻाढ़ो करे पोइ उनखे हणंदा, त इहा हिकिड़ो वॾो अज़ाब आहे। उलमा लिखनि था त क़ब्र में उनजे लाइ अज़ाब धार आहे। जेके ज़कात न ॾींदो, जेके पैसा हूंदा, सोन हूंदा, हदीसूं घणियूं अचनि थियूं, के सही आहिनि के ज़ईफ़ आहिनि, त के पैसा जेके न हूंदसि ज़कात न ॾींदो उहे नांग थी अॻियां थी बीहंदसि क़ब्र में, वरी जे उथंदो त सोन चांदी उहे नांग पिया ॾंगींदसि, ऐं सोन चांदी जेको हूंदो उहे लोह जा टुकर ॻाढ़ा थी दोज़ख जा, ऐं उन हिसाब टचकाईंदसि मुंहं खे, मिटुनि खे, ऐं जबीन अॻियां जेको मुंहुं अथसि ऐं पुठी अथसि उनखे टचकाईंदा। इहो सॼो अज़ाब छो, जेको इंसानु ज़कात नथो ॾिए। ॾिसो न केॾो न वॾो अज़ाब आहे, ऐं कंहिंजे लाइ थो करे रखे वञे, मूंखे त सम्झ में कान थो अचे। तुंहिंजो औलाद सुभाणे तो ते इहो फातिहा बि पाण दुआ बि तुंहिंजे लाइ कोन कंदा, त फातिहा खे त छॾ, छो जाइज़ न आहे। पर ॾिसो न तुंहिंजे लाइ पोइ का मस्जिद ठाहींदा या का सदको बि कोन कंदा, तूं उन्हनि जे लाइ छॾे थो वञे, ऐं मोचड़ा तूं उन्हनि जे बारे खाईंदो। इंसानु अॼोकल्ह पंहिंजी करे, छो जो नफ़्सा नफ़्सी आहे। ऐं इनशा अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾींदो त के असां वटि घणी कहिड़ा बि ॿ रुपया हुजनि, त 10 रुपया माण्हू ज़कात ॾेई छॾे त उहा बहितरु अथसि, बरक़त बि पवंदसि, ऐं इन अज़ाब मां बि जान छुटी वेंदसि। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त हीअ इल्मु सिखूं। ॾाढो ॾुखियो आहे, पर पहिरियां ॾुखियो आहे। जेको ख़ुलूस नियत सां इंसानु सिखंदो त सिखी वेंदो, ऐं पोइ उनखे अलाह ताला सवलो बि करे ॾींदो, सम्झ बि अची वेंदसि, त उन ते अमल बि करे। ईअं न त दुनिया में कमायूं ऐं पोइ आख़िरत में मोचड़ा खाऊं। इहो इंसानु इन दुनिया में केतिरो रहंदो, 2 ॾींहं 3 ॾींहं, साल 10 साल 100 साल नेठि त मरंदो। त उन ॾींहं जे लाइ करे जेको वॾो ॾींहुं हूंदो अॻिते, त उहो इनशा अलाह इन में कोशिशि कयो त ई सिखो ज़कात छा आहे, छा में आहे, ऐं सभु को पंहिंजी जान छॾाए वञे। हादा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।